नाज़रीन, कोटड़ी शहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ STP तारके कोटड़ी जे अॻवाननि में एहतजाज कंदे 15 डिसंबर ते पुलिस ख़िलाफ़ एहतजाज करण जो ऐलान कयो आहे। इन हवाले सां पेश आहे कोटड़ी मां एजाज़ मुग़ल जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, जामशेद ज़िले के तालके कोटड़ी में गुज़िरियल एक हफ़्ते का रिकॉर्ड तोड़ ॾोहनि में इज़ाफ़ो थियो है, जंहिं ख़िलाफ़ कोटड़ी के मुख़्तलिफ़ कांग्रेस पार्टियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरनि समेत प्रेस कॉन्फ्रेंस पिणु कई वई आहे। हिन वक़्तु जेको आहे जामशोरो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब कोटड़ीअ में STP तालके कोटड़ी पारां कोटड़ी वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करण बाद एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त अॼु हिन एहतजाज में असां कहिड़ो मुतालबो आहे। तव्हां सभु ॼाणो था त कोटड़ी साइट में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। रोज़ाना जे पुरिया ते बुनियाद ते चोरियूं फुरूं धाड़ा हाणे त क़तल गारत बि शुरू थी वई आहे। हिन महीने में लॻभॻि 4 खां 5 क़तल थी चुका आहिनि। ऐं काल तव्हां ॿियो कुझु ॾींहं अॻु में ॾिठो त कोटड़ी ख़ुदा जी बस्ती साइड एरिया ख़ुदा जी बस्ती में पोरित जेको वेल्डिंग जो कमु करे रहियो यूनुस वेल्डर उनखे बि जेको आहे क़तल कयो वियो। असांजी कोटड़ी साइट एरिया में वारदातियूं रोज़ आम जाम थी वियूं आहिनि। मोबाइलियूं हाणे त ईअं बि थिए पियो मोबाइलुनि ते छॾियो सोलर प्लेटियूं, पर गैस जा जेके पाइप आहिनि उहे बि दीवारनि मां लाहे पिया वञनि। एतिरी मतिलबु ख़राबु सूरत हाल आहे। बदअमनी हींअर कोटड़ी जी जेका सूरत हाल आहे ही रोज़ जे बुनियाद ते मामूल बणिजी वियो आहे। असां इन शइ जे ख़िलाफ़ आहियूं, असां उन जे करे निकिता आहियूं। हींअर SHO कोटड़ी SHO साइड जेको आहे उन जी कारकर्दगी का बि सही न आहे। कैमरामैन इम्तियाज़ हुसैन सां गॾु एजाज़ मुग़ल, धरती न्यूज़, कोटड़ी।